नासिर नवाबशाह में मकानी चूंडनि जे हवाले सां तैयारियुनि जो सिलसिलो तेज़ीअ सां जारी आहे। पीपल्स पार्टी जे नौजवान अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारी पारां नामज़दगी फारम जमा कराया विया। इम्तियाज़ कीरियो रिपोर्ट करे रहियो आहे। ज़िले शहीद बेनज़ीराबाद में बल्दियाती चूंडनि जूं तैयारियूं तेज़ी सां जारी आहिनि। ज़िले में 59 यूनियन काउंसिल, 2 टाउन कारपोरेशन ऐं जंहिंमें नवाबशाह टाउन कारपोरेशन ऐं HM ख्वाजा टाउन कारपोरेशन आहिनि। नवाबशाह कारपोरेशन में 9 यूनियन कमेटियूं ऐं HM ख्वाजा कारपोरेशन में 10 यूनियन कमेटियूं आहिनि, जॾहिं त तालके नवाबशाह में 5 यूसीज़, तालके सकरन में 18 यूसीज़, तालके दौड़ में 19 यूसीज़ ऐं तालके काज़ी अहमद में 17 यूसीज़ कयूं वयूं आहिनि। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान नोटिफिकेशन जे मुताबिक़ ॿिए मरहले में कागज़ात नामज़दगी फार्म जमा कराइण जो सिलसिलो हलंदड़ आहे ऐं हाणे जेको 16 मई ताईं वधायो वियो आहे। ज़िले अंदरि मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि पारां पंहिंजनि उम्मीदवारनि जा फार्म जमा कराइण वारो सिलसिलो बि हलंदड़ आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी नवाबशाह जो नौजवान अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारी पिणु यूसी खेरशाह तां फार्म जमा करायो आहे, जॾहिं त संदसि कवरिंग में नौजवान अॻवान ज़ुहैब ज़रदारी पिणु कवरिंग में यूसी खेरशाह तां फार्म जमा करायो आहे। उन मौक़े ते आशिक़ हुसैन ज़रदारी धरती टीवी सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। इंशाअल्लाह असां जी कोशिशि आहे त असां बिना मुख़लिफ़ कामयाबु थियूं ऐं असां सां केरु गॾु अञा कंहिं फार्म भरायो न आहे, भरायो इहो असां न आहे ॾिठो, पर असां पंहिंजो हींअर फार्म जमा करायासीं आरो वटि। इंशाअल्लाह पार्टी जी क़यादत जी वॾी महिरबानी आहे, जिन्हनि असांखे पहिरियां बि असां नवाबशाह सिटी जे अवाम जो कमु कयो आहे, उन्हनि सां गॾु हलिया आहियूं पार्टी क़यादत जे चवण ते। हाणे बि असां इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं उन्हनि सां गॾु हलूं, उन्हनि सां गॾु कमु कयूं। तक आहे ओल्ड खेरशाह यूसी 21, हिते ॿी का बि अहिड़ी पार्टी न आहे, ओनली पीपल्स पार्टी आहे। हिन भेरे इंशाअल्लाह अना पोज़ींदी जिथे किथे इंशाअल्लाह। चूंडनि जे हवाले सां पीपल्स पार्टी तालका नवाबशाह जे सदर नूर नवाज़ ज़रदारी पिणु धरती टीवी सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। मोहतरम रईस आशिक़ हुसैन ज़रदारी साहब जेको असांजो ओल्ड यूसी खेरशाह हींअर 21 आहे, त इन ते डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर ते जेको आहे बीठो आहे पीपल्स पार्टी क़यादत मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, आसिफ साहब, अदी फरियाल ठाकुर साहब आहे एतमाद कयो आहे। पीपल्स पार्टी जी पहिरियां बि हिन जे ख़ानदान ख़िदमत कई आहे शहीद बेनज़ीराबाद में, त जेका उन्हनि एतमाद कयो आहे इंशाअल्लाह ताला एतमाद ते पूरो हलंदो आहे। इंशाअल्लाह ताला सां कोशिशि हूंदी त असां अनपोज़ अचूं। बल्दियाती चूंडनि जूं तैयारियूं तेज़ी सां जारी आहिनि। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर परवेज़ कलियार धरती टीवी सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। हिते लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन थी रही आहे ऐं मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जे तरफ़ां नॉमिनेशन वठण जो बि सिलसिलो जारी आहे ऐं नॉमिनेशन फॉर्म रिसीव बि थियनि पिया आरोज़ जी ऑफिस में। डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद में 18 आरोज़ जेके इलेक्शन कमीशन जे तरफ़ां मुक़ररु कया विया आहिनि ऐं असांजो हिकिड़ो डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर आहे जेको रीजनल इलेक्शन कमिश्नर आहे, उन हवाले सां उहो असांजी सुपरविजन करे पियो। कैमरामैन मोहम्मद रमज़ान भट्टीअ सां गॾु इम्तियाज़ कीरियो, धरती टीवी नवाबशाह।